भुट्टे साहब खां वठी भुट्टे साहब हुन में असांजो शाहनाज़ भुट्टो हुजे, मीर मुर्तज़ा ख़ान हुजे, असांजो बेगम साहबा हुजे, असांजी बीबी राणी शहीद हुजे। असांजो ॾिसो तूं कहिड़ी दावेदार थो करे, तूं इन पार्टी में तोखे असांजो ज़रदारी साहब आसिफ साहब ऐं अदीब मरियाल ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ये तोखे ख़त्म करे चुका, रिजेक्ट करे चुका। तूं ये कूड़ पे हया त अॼु चेयरमैन साहब जो हेलीकॉप्टर लहंदो, 4 साल तूं ये कूड़ हया, वरी तूं इलेक्शनूं कयूं, वरी उहो ई शइ थी। बाबा तोखे त असां ॿुधाए चुका आहियूं त अहिड़ियूं का शइ कोन्हनि। हाणे हे वावेला खया अथई मेहर तालके में शहर में अमन अमान कोन्हे, हीअं कोन्हे। अरे बाबा अमन अमान छो कोन्हा? एसपी साहब मंसी आहे, तमामु बहितरीन, तमामु नौजवान आहे। अॼुकल्ह नौजवान असांजा एसपी DIG उहे था थियनि। ऐं तूं पंहिंजी एज ॾिस, उमिरि ॾिस, त मां त इहो ई थो चवां 84-85 साल तुंहिंजी एज थी आहे। हर को पंहिंजे औलाद खे ॾींदो आहे। जेके शयूं सियासतूं पंहिंजे भाइरनि खे ॾेई